सुल्तू वारनि खां इहा बांह वठंदासीं हिननि खे ईअं कोन छॾींदासीं इहो वरियाम जो तव्हां सां वाइदो आहे बाबा वाइदो आहे बाबा साईं अॻ में बि हू असां सां हिकिड़ी जुट करे विया आहिनि कुकड़नि जी मेल वारी कुकड़नि जी मेल मारीसीं बि असां तव्हांजे कमदार खे ख़बर आहे पोइ बि हो उते असां ॾाढ करे विड़िया ऐं तव्हांजे कमदार खे बि धकायूं पर तव्हां बि सब्र करियो भोतार पर जेकॾहिं तव्हां सब्र न कयो आहे न ऐं हिननि खे ॾेखारियो आहे ॾींहं जा तारा त ख़बर पइजी वञे न पर भोतार हे मसइलो ईअं ठरी खाइण वारो न आहे हिन मसइले में या हुननि जा सिर वञनि या असांजा वेंदा हा हा मूंखे इहो बि यादि आहे तव्हां सां कुकड़नि वारी मेल ते विया हुआ ऐं मूंसां कमदार इहो हाल वाल कयो मूंखे इहा बि पूरी ख़बर आहे त तव्हांजो कुकड़ो घटी वियो ऐं हुननि जो कुकड़ो हाराए वियो हुन खां बावजूदि हुननि नाजाइज़ी कई तव्हां सां विया ऐं मुंहिंजे कमदार सां मुंहिंजो कमदार को निंधण को न हुयो उहे एॾा ॾाढा मुड़ुस न आहिनि जो मुंहिंजे कमदार खे विया ऐं हा हिकिड़ी ॾाढे करे विया उहा उन्हनि खे खबी रही ऐं वरी ही बि नाजाइज़ी ही नाजाइज़ी मुंहिंजे इज़त ऐं गैरत जो सुवाल आहे हिन जे करे मां तोखे हिते घुरायो बाबा साईं सुल्तू वारनि खे वॾो बोध थी बोध बाबा साईं हे वरियाम वारा मेल मारे विया भी चवनि पिया त असांजो कुकुड़ खटेवा असांजो खटेवा छो मां बाबा कूड़ हणंदुमि बाक़ी मां कमदारी कयंदो क्या कुकुड़ बि वरियाम वारनि जो मारियो पोइ बि सुल्तू वारा फड़की पिया छॾनि बाबा मूंखे त अहिड़ो मारियो जरे घटि मुंहिंजी बांह भॻियऊं बाबा हिननि खे चयो त सुल्तू वारनि खे अहिड़ो सबक़ु ॾियनि जो वञी यादि कनि पर यादि छा कनि उन्हनि खे मारे हेॾे वठी अचनि अहिड़ा मोतबर थिया आहिनि छा बाबा साईं जो तव्हांजी इहा मंग बि खणी आहिनि असली वरियामा बाबा उन्हनि खे सफ़ाई मारे अचो मां वेठो आहियां न मतिलबु त इहो भोतार वेठो आहे न दिलि सां ठीकु आहे भोतार पोइ मोकिलाणी लाइ सदाई कर जी बाबा साईं ये त मां चाहियां ये ॿई धुरियूं मुंहिंजो दुश्मन आहे सुठो ॾाढो सुठो थियो जो इहे पाण में ना घुमो त बि ठीकु आहे डठ सही सुल्तान इन कम जो छा सोचो अथव रुस्तम जेकॾहिं गप में घिरिया आहियूं न त पोइ पेंगुनि खां न ॾिजबो रुस्तम जेकॾहिं असां ॿनीअ ते ऐं होटल ते अकेला हलियासीं न त वॾेरा असां सां ज़रूरु विढ़ंदा इन जे करे हाणे असां टिनी खे गॾु घुमणो पवंदो ऐं हा इहा बि सोच करणी पवंदी त पुलिस कंहिं महिल बि असांजे मथां छापो हणी थी सघे हा अदा सुल्तान तव्हां बि सही था चओ त असांखे गॾिजी रहणो पवंदो पुलिस कंहिं वक़्त बि छापो हणी सघे थी ऐं असांखे गिरफ़्तार करे सघे थी त केॾो सम्झायो मां पर हाणे पछताइण मूं कोन वणंदो बाबा असां पछतायूं कोन था पर पोइ बि ॻाल्हि त कबी न पुट नथा पछतायो त बाक़ी हाणे तव्हां टोलो छो ठाहियो वेठा आहियो बाबा तूं छा थो सम्झे त हाणे असां बुज़दिल आहियूं न हाणे असां बुज़दिल न आहियूं जेको थियो उन सां असां पाण ई मुंहुं ॾींदासीं बाक़ी तव्हां बेफ़िक्र थी रहो बाबा जेको असां कमु कयो आहे ॼाणे वाणी कयो आहे ऐं उनखे मुड़ुस माण्हू थी ॾियणो पवंदो बाबा सम्झो त कॾहिं मथां वॾेर जा माण्हू तव्हां ते हमिलो कनि या का पुलिस अचे तव्हांजे मथां हमिलो करे उथो पुटु उथो हाणे हलो छो जो ॾिसो था पाण त कंधनि खे बि कनि आहिनि कोई अचे न वञे अरे आका मां सॼी पारक ॻोल्ही आहे तूं हिते वेठो आहे वॾी बाटली में ॾिठो ई जो वॾी बाटलीअ में त ॾिठुमि न त हुयो ई कोन न वेहंदो ई बाटलीअ में न अॼु गर्मी आहे थधिकार ते पियो हूंदो आहे आगा तूं अची हेॾे वेही थो रहे मां त ज़ैतून रुॻो खाइण ईंदो आहियां नी हा त ॾींहं जो ज़ैतून न खाईंदो आहियां राति जो खाईंदो आहियां हा त हो तुंहिंजूं अखियूं तेज़ आहिनि न
हाणे बाटली तो जेतिरी शिनकार करे सघनि हा हा करे ॾेखार ॾिसां मां हल हल शिनकार वाह जो बाटली मथों बाटली बाटलीअ मथों बाटली थो उछले वॾो कंधारो आगा छोकरी सां दोरी शादी करण जे ॾोह में सुबेदार इहा शादी ते रात ई ख़ुशि था वञे अलाए छो छोरी भॼी वञे रुगो छोकरी गुम न आहे उनजो पीउ ऐं सोट उनजो भाउ बि गुम आहिनि ॿुधाए कारे चई सभु माण्हू सूबेदार साहब सोचे ॻाल्हाए सोचे कमदार तूं विच में न ॻाल्हाए सुबेदार सही ॻाल्हि करे न पुराण ॻाल्हि मूंखे का बि ख़बर कोन्हे त माण्हू किथे सूबेदार साहब चवाए थो त बि सम्झ में ॻाल्हि नथी अचे छा विच में न ॻाल्हाए सूबेदार साहब इहो सभु हिन जे करे थियो थी हो बार बार जवाब ॾियनि त बि हे भोतार चए त मां शादी कयां शादी कयां शादी कयां बिना इतला जे वञी ॼञ वठी ॻोठ पहुतनि इहो भोतार ॾाढ आहे ज़ोरी न आहे त ॿियो छा आहे हाशिम खान अकेले हलाए थाणे ते ॼा माण्हू ॾे थो सुबेदार ॻाल्हि शादी करण मुस्लिम तो भागे ऐं पुराण खे भई मुंहिंजी जान छॾियसि बिल्कुलु न जेसीं ताईं माण्हू मथां मिलनि तोखे माफ़ी न मिलंदी पेपर वठी हल हिनखे या त मां छा थो ॻाल्हायां तूं छा थो ॻाल्हाए वठ वठी हल ॾिसां हिकु वठी हले काॾे सभई गॾिजी निकिरी पिया आहियो कामरेड सुठो थियो यार तूं मिली वहीं वञूं पिया हाशिम खान घुरायो आहे ॾाढो रहज़न माण्हू आहे यार महिरबानी करे असां सां हले हा 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 हलूं था भोतार ॾे अच्छा तव्हां ॾियो ख़बर अहिड़ो को तव्हां मसइलो कयो आहे छा जंहिंजे लाइ तव्हांखे भोतार घुरायो आहे मसलो इहो ई आहे
जेको ॿुधायो मैं कमरेड ॻाल्हाए त असां बि वॾेरे सां सघूं था। असां ॾोहारियुनि जे लिस्ट में आहियूं। असांखे हुन घुरायो आहे, हाणे असां उते छा ॻाल्हाए सघंदासीं? यार कमरेड, जे असां सां गॾिजी हलंदे असांजे बारे में के भुतार सां ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदे त यार असांजे लाइ तमामु बहितरीनु थी वेंदो। कामरेट असुल हक़ीक़त इहा आहे जेका अॼु सुल्तान ॿुधाई। पुट कामरेट, ग़लती त हिननि कई आहे, पर हाणे हिन ग़लतीअ जो अज़ालो बि त करिणो पवंदो न। हाणे जो कुझु बि चवंदो त असांखे सहणो पवंदो न। सुठो थियो पुट जो तूं मिली वएं कामरेट। हाणे जेकर तूं असां सां गॾियो हल त ॿ लफ़्ज़ असां न ॻाल्हाईंदे त जेको सो ॿार हल्को थी पवंदो। अच्छा, मतिलबु इहा ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां वटि निकाहनामो बि आहे, छोकिरे वटि कोर्ट जी लिखत बि आहे, पोइ बि तव्हां छो परेशान थिया हो? ऐं छोकिरी बि उन सां गॾु राज़ी आहे। अचो त असां वरी भुतार सां ॻाल्हायूं था। ॻाल्हाइण में छा आहे? तव्हां भउ न कयो, तव्हां मूंसां गॾिजी हलो। तव्हां हुते सिर्फ़ु चुप करे बीजो, मां भुतार सां पाणे ॻाल्हाईंदुसि। ठीकु आहे? अचो त हलो भुतार, अचो। बाबा साईं, ओहे आया अथई परायूं मायूं अगवा करण वारा। कामरेड, हिननि खे त मूं घुरायो आहे, तूं कर ख़बर खेर में अचणु थियो आहे। भुतार साईं, पहिरीं ॻाल्हि त मां पंहिंजी मर्ज़ी सां न आयो आहियां, मूंखे ई वठी आया। ॿियो ख़बर ॾे, तव्हां कॾहिं खां वठी हेॾा मुड़ुस माण्हू थिया आहियो जो पराए ॿाहुनि खे साम्हूं था ॾियो? छा उहा तव्हांखे ख़बर न हुई छा? जंहिंखे तव्हां साम करे रहियो आहे उहा केरु हुई? उहा उनजे पीउ मूंखे ज़ाल करे ॾिनी हुई, ज़ाल करे। ऐं तव्हां मुंहिंजे गैरत में हथ विधा आहिनि ऐं उनजो अंजाम तव्हां ॼाणो था त तव्हां सां कहिड़ो थींदो? भुतार साईं, इहा ख़बर हिननि खे न हुई त इहा छोकिरी तव्हांजी थियण वारी कुंवार हुई। ऐं जेकॾहिं इहा ख़बर हिननि खे हुजे हा न त हीउ एॾो वॾो क़दम कॾहिं बि न खणो। भुतार साईं, हाणे जेको थी वियो सो थी वियो। मां त ॾिठो आहे सुहेल वटि निकाहनामो बि आहे ऐं हुन वटि कोर्ट जी लिखत बि आहे। मां तव्हांखे सलाह थो ॾियां, जेकॾहिं तव्हां कंहिं बि क़िस्म जो को एक्शन खणणु चाहियो, हू कानून जो सहारो वठी सघंदा, छो जो त हुननि वटि कोर्ट जी लिखत आहे। भुतार साईं, इहो असांजे सिंध जो रवाजु आहे। जेको साम ॾींदो आहे न, उहो पंहिंजी साम कॾहिं बि वापसि न कंदो आहे। पोइ भली छो न हुनजो सिर हली वञे, पर पंहिंजी साम वापसि न कंदो आहे। कामरेड, ज़बान संभाले ॻाल्हाए। इहो मुंहिंजी इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे ऐं तूं हिननि जे विच में न अचु त सुठो आहे। तव्हां कन खोले ॻाल्हि ॿुधो। जेकॾहिं इहा छोकिरी मूंखे वापसि नथा ॾियो त मुंहिंजो नालो बि हाशिम ख़ान आहे, छो त हाशिम ख़ान उहो बारूद जो ढेर आहे जेको टकराईंदो टुकर टुकर थी वेंदो। भुतार बाबा, सोहेल खे असां हिन ॻोठ मां न वठी वियासीं, हू पाण आयो बाबा असां। बाक़ी बाबा, हुनखे असां तारियो ज़रूरु आहे। भुतार, जेकॾहिं ग़लती कई आहे त सुहेल कई आहे, असां कोन कई आहे। बाक़ी हा, उनखे असां पाण वटि रहायो ज़रूरु आहे। जेकॾहिं इहा ग़लती था सम्झो त इहा असां ग़लती कई आहे। भुतार साईं, असांखे इहा ख़बर कोन हुई छोकिरी तव्हांजी थियण वारी कुंवार हुई। भुतार, नंढा आहिनि, नंढी उमिरि में हिन खां ग़लती थी वई आहे, पर हाणे त कुझु बि नथो करे सघिजे न। भुतार, ॾुधो खीरु कॾहिं बि छणे न पवंदो। बाबा, बगुले बि असांजे ऐं ॻाल्हियूं धमकियुनि वारियूं बि हे था कनि। बाबा कामरेड, ठरी खाओ ठरी, इहे धमकियूं न ॾे। भुतार साईं, इहा धमकी न आहे, इहो मां तव्हांखे हक़ीक़त चई रहियो आहियां। भुतार साईं, उहा पोख खायो जेका सुभाणे तव्हांखे कमु अचे। हिननि माण्हुनि सां उहो रवैयो रखो सुभाणे ई तव्हांखे सलाम कनि। बाक़ी जेको तव्हांखे करिणो आहे न, वञी कजो। अचो बाबा। मुंहिंजी तारीफ़ त उहो ई करे सघे थो जेको मूंखां वधीक हो। न अॼु ताईं कंहिं शख़्स मुंहिंजी तारीफ़ कई, न वरी तव्हीं। इन मां मालूम थिए थो त मां कंहिंखां घटि। इंसानियत नूर जो दरिया आहे जेको अॿ खां निकिरे थो ऐं सॼनि राहनि में वहे थो, जंहिंमें तूं ऐं मां गॾु गॾु आहियूं। तुंहिंजूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं ॿुधी रब पाक खां इहा ई दुआ हो तक जान है साहब, मां त ॾोही आहियां। मेरी मंदी मन में नाहे को सवाल, जनाब कहिड़ो जवाबु ॾींदुसि हरे कॾो वञी। दिलि थी चवे त मुल्क जी महिल तो मथो घुरे छॾे, जेकॾहिं वस पुॼे मुंहिंजो पिरी त सोन में तोखे तोड़े छॾे। सोन में न तो। हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त कॾहिं थी तूं मुंहिंजी कुंवार बण ऐं तूं मुंहिंजे घर सच पुछे त हाणे ज़िंदगीअ जे हर पल
तोखां सवा अज़ाब खां घटि नथो गुज़रे। अगरि सॼण साईं ॿारहें मुल्क में तूं आहीं ग़लति पोइ कोन अधे वारनि नाज ॾांहुं जो समूरो बंदोबस्तु करे छॾियो आहे। देरि आहे कॾहिं तूं पंहिंजी शादी जी तारीख़ रखी? अचिबो ज़रूरु अचिबो, पर हुन शादीअ खां अॻु तोखे हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु मञिणो पवंदो। तूं हुकुम त कर। कन ओर ते कर। छा थो चवे? ॿी त मां तोखे ॾिसां। हर हर हिजाब छा जा, हर हर हिजाब छा जा, हर हर न करे नमूना, दिल दे दिल वठी वञो है, मुंह ते निकाब छा जा, मुंह ते निकाब छा जा, दिल पर न करे नमूना, दिल दे दिल वठी वञो है, हर हर हिजाब छा जा। तोते जो दीद पैया तालीम विसरी वैया, तोते जो दीद पैया तालीम विसरी वैया, बुकई किताब छा जा, बुकई किताब छा जा, दिल पर न करे नमूना, दिल दे दिल वठी वञो है, हर हर हिजाब छा जा। तफ़सील छा ॿुधायां, मां सिर्फ़ तो जो आहियां, तफ़सील छा ॿुधायां, मां सिर्फ़ तो जो आहियां, सुवालई जवाब छा जा, सुवालई जवाब छा जा, दिल पर न करे नमूना, दिल दे दिल वठी वञो है, हर हर हिजाब छा जा। तौफ़ीक़ खे पंहिंजो करे, महरत बर वसो करे, तौफ़ीक़ खे पंहिंजो करे, महरत बर वसो करे है, उल्का जनाब छा जा, उल्का जनाब छा जा, दिल पर न करे नमूना, दिल दे दिल वठी वञो है, हर हर हिजाब छा जा, हर हर न करे नमूना, दिल दे दिल वठी वञो है, मुंह ते निकाब छा जा, मुंह ते निकाब छा जा, दिल पर न करे नमूना, दिल दे दिल वठी वञो है, हर हर हिजाब छा जा। कंदो प्यार मूंसां पर पकाई करे थो,
सुल्तान पानी ऐं चांहि खणी आ। छो असां पैसा न ॾींदा आहियूं छा? सुल्तान वारनि जी चांहि छाजी सुल्तान वारनि जी चांहि आहे? छो सुल्तान वारा छा मथम लही आया आहिनि छा? छा असां उन्हनि खे पैसा न ॾींदासीं छा? हुननि जा पैसा सचा आहिनि, बाक़ी असांजा कूड़ा आहिनि। बाबा वरियाम वॾेरे जी बशत आहे, ॾिसे नथो त ठही संभरी आयो ई झेड़े लाइ। हीअं असांजी आयल चांहि नसे पुट उथो तारीं कंहिं ॿिए होटल ते चांहि पियूं, जहिड़ो करिणो न आहे। छो ता छो ॿियनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं? जहिड़ा ॿ हथ हुनखे आहिनि तहिड़ा ॿ हथ असांखे आहिनि। ओ चरिया वरियाम ते वॾेरे जो हथ आहे, तॾहिं न थियो संभरी आयो आहे। अदा सुल्तान 100 साल गिदड़ जी ज़िंदगीअ खां हिकु ॾींहुं शींहं ज़िंदगी भली आहे, केतिरो ॾिजंदासीं? वरियाम असांजे सब्र में एॾो फ़ाइदो न वठ, तूं एॾो ॾाढो मुड़सा। यार ॿाड़ लॻी वञा पियो होटल ते चांहि पीअण, इन करे दोदे सां गॾु निकिरी पियो। कीअं था दोदा? हा भाउ सुल्तान, सुहेले त तयार ई न हो। मां चयोमांसि त चांहि पी अचो हली, पर हे चए पियो त सुल्तान वारा नाराज़ थींदा। चांहि पीअण ही भेण तोखे असां हेॾी साम ॾिनीसीं, ॻोठ में तुंहिंजे लाइ बाहि भरी पई आहे, त बि तूं हेॾे होटलनि ते चांहि पीअंदो थो वठे। छोकिरी कंहिंजे सहारे छॾे आयो? वॾेरो पुलिस ऐं काफ़ी ॻोठाणा शैतान तुंहिंजे कठ था लॻा वठनि। सुहेल यार तुंहिंजे लाइ हेॾा सारा हे मच ॿरी विया आहिनि छा? बाहियूं ॿरी वियूं आहिनि, तूं यार वरी होटल ते चांहि पीअण थो वञे पियो? ईअं न कर यार, वापसि हल ऐं चांहि खे छॾ। हे तूं हिकु त कमु कसो कयो आहे ऐं वरी वञे थो होटल ते चांहि पीअण? न यार न, ईअं कोन थींदो। हाणे तूं हल। सुहेला अदा जन सही था चवनि यार, हिकु त कसो कमु कयो थी, ॿियो री वेठो त ईअं घुमंदो ऐं हल त असां तोखे चांहि ठाहे पियारियूं था। तूं सही थो चवें, अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ मां वापसि थो वञा। अचो दोदा हलो। वाह नबी बख्श वाह, तूं त हाणे काॾां जो बि न रहे। होॾो तुंहिंजी धीउ बि हली वई, होॾो तुंहिंजा छोकिरा बि विया हलिया। हाणे त तूं न हेॾो जो रहे न होॾो जो रहे। बसि हाणे अहिड़े जीअण खां मूंखे मरण ई भलो आहे। पंहिंजो पाण खे बसि मारे छॾींदुमि।
कहिड़ो मुंहुं वठी मां दुनिया जे अॻियां घुमां? मूंखे छा माण्हू चवंदा, सुठो चवंदा? नबी बख्श ख़ान तुंहिंजी ज़िंदगी हराम थी वई। बसि अॼु मूंखे पंहिंजो कहिड़ी बि सूरत में अंत आणो आहे। मूंखे असांजे इस्लाम में ख़ुदिकशी त हराम आहे, पर मूंखे को ॿियो रस्तो त सुझे ई कोन थो न। बसि नबी बख्श पंहिंजो पाण खे हाणे मारे छॾ, पाण खे हाणे फांसी ॾेई छॾ नबी बख्श ख़ान। ॿियो को रस्तो कोन्हे तोखे। बसि इहो मुंहिंजो हाणे आख़िरी फ़ैसिलो आहे। मां पंहिंजो पाण खे हाणे फाही ॾेई छॾींदुमि पाण खे। तवंती मरी चल कोरा बाबा मरियो। बाबा चाचा बाबा चाचा के यात्री करे वे बाबा के क्या करे चाचा बाबा क्या करे चले तो चाचा चाचा तू के जे सारे चली तो रे चाचा बाबा चाचा ई तो छा करे चढ़ियो चाचा बाबा कैसे सारे चढ़ियो चाचा बाबा तो घर अरे मुर्मुखा साहब मुर्मुखा पड़ी जी बाबा चाचा चले आगे बाबा का गड़ी जवाब बाबा माता मारे देवता केरे में हे असांजे ॻोठ वारा पाण में झेड़ो सॼो ॾींहुं लॻो पियो आहे धुरनि जो। नवां जवान आहिनि, मुड़नि नथा, तव्हां हुकुमरान आहियो। जेकर हली इहो झेड़ो टारे छॾियो त सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिन में मुंहिंजा छोकिरा बि आहिनि, उन्हनि जी बि ज़िंदगी बची वेंदी। ऐं तव्हांखे मां इहो अर्ज़ु थो कयां। हेलो हेलो तव्हांजो कहिड़ो झेड़ो आहे जाती हरू भरू तव्हां पाण में विड़ी माना ढांग डांग थिया आहियो। हा हुन जे करे शादी कई आहे, को ॾोहे कमु कयो अथई छा? कानूनी माना जेको शादी कई अथई तव्हांजो ठाह था करायूं। सुठो अथव त पाण में ठाह कयो, जेकॾहिं न त मां ॿिन्हिनि धुरनि खे चालान करे 20-20 साल सज़ा हणाईंदुसि। भाई सेंट जेल में भाई तुरियूं ॿुधव वरियाम सुल्तान अचो भाकुर पाए पाण में। साहब तुझी वॾी महिरबानी, तुझा लख लाइक़ जो तो जहिड़ो ऑफिसर असांजे हिन सिंध में आहे। न त पुलिस जा ऑफिसर वॾा राशी ऐं हिन क़ौम जा दुश्मन आहिनि। मां जस सोचां तोखे जो तो असांजे हिन ॻोठ खे वरी बाग बहार करे छॾियो आहे। असांजो एॾो को ज़ाती दुश्मनी त कोन्हे, पर बसि ज़ाती इनाम, ज़ाती मसइला या कंहिं वॾेरे जे चवण ते अची करे असां हिक ॿिए सां विड़ियासीं। इहो न सोचियोसीं त असां हिन पंहिंजी सिंध खे हिन झेड़नि सां तबाहीअ जे तरफ़ था वठी वञूं। ख़ुदा मां बि तव्हांखे दोस्तनि सभिनी खे इल्तिजा थो कयां, महिरबानी करे अॻिते हिन झेड़े खे छॾे ॾियो। पाण में मोहबत सां हलो, खीर खंड थी वञो। झेड़नि में छा रखियो आहे? हीअ सिंध
असांजी ईअं सम्झो 40-50 साल हिन झेड़नि जे करे पोइते हली वई आहे। महिरबानी कयो मुंहिंजे हिननि हथनि खे ॾिसजो, जेके बि हिन सिंध में झेड़ा कबीलाई हुजनि या ख़ानदानी हुजनि, कहिड़ा बि हुजनि, महिरबानी करे मां उन सभिनी खे इल्तिजा थो कयां त मुंहिंजे हिननि हथनि खे ॾिसो त इहे झेड़नि खे छॾे ॾियो। झेड़नि में कुझु न रखियो आहे, कुझु बि न आहे रखियो झेड़नि में। झेड़ा तबाही आहिनि, झेड़ा बर्बादीअ जे तरफ़ वठी वेंदा, झेड़ा इंसान खे खोखलो बणाए छॾींदा, ज़ाती जानी माली नुक़सान आहिनि झेड़ा। अलाह साईं खां पनाह वठो त इन झेड़नि खां अलाह पंहिंजी पनाह में रखे। मां सभिनी दोस्तनि खे वरी बि इल्तिजा कंदुमि त महिरबानी तव्हांजी बि साहब वरी महिरबानी जो तव्हां असां सभिनी खे ठाहे छॾियो आहे। महिरबानी तव्हांजी लख थोरा तव्हांजा जस आहे तव्हांखे। साहब मां तुंहिंजो वॾो थोराइतो आहियां जो असांजे हिन ॻोठ में नवनि जवाननि जो झेड़ो कढाए छॾी ऐं पाण में भाकुर पाराई। तव्हां जहिड़ा ऑफिसर हूंदा त इनशाला असांजी सिंध बची वेंदी ऐं असां हिन में तमामु ख़ुशि आहियूं ऐं तव्हांजा थोराइत आहियूं। अलाह साईं तव्हांखे वधाईंदो ऐं तव्हांखे आबाद कंदो। सूबेदार साहब तव्हांखे मुंहिंजो सलाम आहे जो तव्हां असां धुरनि खे खीर खंड करे छॾियो आहे। वरी हम असां जेको ज़ाती जहिड़ो न हुयो, सहुले जेकॾहिं शादी कई त कानूननि कई। सूबेदार साहब तव्हांजी महिरबानी जो असांखे खीर खंड कयो अथव। सूबेदार साहब असां त ॾिठो आहे त पुलिस घणा झेड़ा मचराईंदी आहे, पर तव्हां उहे वाहिद शख़्स आहियो जिन हिन झेड़े खे टारियो आहे ऐं हिन ॻोठ में अमन करायो आहे। असांजी ज़ाती दुश्मनी त न हूं, पर वॾेरनि जे चवण ते जे चवण ते असां पाण में फिटी वियासीं। सूबेदार हाणे तव्हांजे चवण ते असां ठाव कंदासीं ऐं कॾहिं बि न झेड़ो कंदासीं ऐं तव्हांखे असांजो सलाम आहे। सिंध में जेकॾहिं अहिड़ा पुलिस वारा हुजनि त इंसाफ़ असांजे सिंध मां ख़तमु न थींदो ऐं ज़ालिम जो अंत ईंदो रहंदो, छो त ज़ालिम जो अंत अचणु ज़रूरी आहे। इन करे ज़रूरी आहे जो हिन सिंध खे आबाद करणो आहे। जॾहिं हिन सिंध खे आबाद कंदासीं त ज़ालिमनि खे मिटाइणु ज़रूरी आहे। तुंहिंजा असां थोराइता आहियूं सूबेदार साहब, वधीक थोराइता। सूबेदार साहब तव्हां जहिड़ा ईमानदार ऑफिसर असां पहिरीं बार ॾिठा आहिनि, छो त तव्हां असांजो झेड़ो ख़तमु करे ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। सूबेदार साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। सूबेदार तुंहिंजी महिरबानी त असांजो अमन कराए छॾियोसीं। अहिड़ो वॾेरो ज़ालिम ख़तमु थी वियो त असांजी ॾाढी ख़ुशियूं थी वयूं। सूबेदार साहब मां जेके शादी कई पंहिंजे कानूनी तरह कई, मूं वटि लिखत हुई, का नामो हुयो, गैर कानूनी शादी कान कई। हरू भरो वॾेरो मुंहिंजे कढ माण्हू बचे छॾियईं, मूंखे माराइण जी कोशिशि कयईं। मां पंहिंजी घरवारीअ खे वठी ॻोठ वञा पियो, मुंहिंजो पीछो कंदो मुंहिंजे पोयों आयो। इहो त मां थोराइतो आहियां सुल्तान वारनि जो, जे मुंहिंजी जान बचाई, मूंखे साम ॾिनी ऐं मूं ते एहसान कयो, न त वॾेरो त मूंखे मारणु पियो चाहियो। महिरबानी साहब जो तव्हां असांखे खीर खंड करे छॾियो। सुल्तान तव्हांजी बि वॾी महिरबानी जो मुंहिंजी जान बचायो। ॻाल्हि ई न आहे। सूबेदार साहब तव्हां तमामु भलो कमु कयो आहे। असां त हेतिरी नंढी ॻाल्हियुनि खे वठी करे तमामु वॾो करे छॾींदा ऐं असां हर रोज़ इन्ही ॻाल्हियुनि ते रोज़ विढ़ंदा रहूं ऐं तॾहिं त असांजी सिंध हर माण्हू पोइते पवंदो वञे थो, अॻिते त को क़दम वधे ई कोन थो, पर जीअं तीअं पोइते। तव्हांजी वॾी महिरबानी सूबेदार साहब। जेकॾहिं तव्हां जहिड़ा ऑफिसर सिर्फ़ु 5% बि हुजनि, असांजी सिंध इंशाअल्लाह बिल्कुलु ऐं हरियाली भरियाली रहंदी ऐं ख़ुशहाल रहंदी। सूबेदार साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी असांखे पाण में ठाहे कराए असांजूं दुश्मनियूं ख़तमु कराए छॾी। हींअर ही असांजी सिंध ख़ुशहाल ऐं आबाद रहंदी, इंशाअल्लाह झेड़ा ख़तमु थींदी। सूबेदार हे वरी बाबा छाजो ठाह करायो थी? जेकॾहिं ठाह कराई त पोइ त असांजे वॾेरे त अछो थी वियो। सूबेदार मां हाणे जो हाणे वॾेरे खे चवां थो ऐं तुंहिंजी पतली थो करायां, तो जहिड़ा हूंदा हिन महिल ठाह वठी करायो। अहिड़ा जे शैतान हूंदा कमदार चमचा त हे असांजी सिंध अॻिते वधंदी। हेड़ा जे कमदार शैतान हूंदा त सिंध असांजी बचंदी कॾहिं बि न। हाशिम खान थोरो सोच, जेकॾहिं सुल्तान ऐं वरिया मारा